बाजी छा हाल आहे? ख़ुशि आहियां? ठीक ठाक? अल्लाह जो शुक्र आहे बस सब खैर अल्हम्दुलिल्लाह। अबा इहो शाम में पंहिंजो जवाबदार ॿधायो में इहो फुर वारो मौलादाद केस हुयसि इहो एफआईआर कापी बि वॾे मुंशी जे वटि बि सेंड कया में हिन अयाज़ टावरी वटि बि घुरियऊं कलम नंबर पोइ इहो मोकिलिया में पोइ इहो जवाबदार अञा चालान न कयो अथव न माशीरनामो मिलियो आहे। ॾिसो था भाउ साहब ॻाल्हाइनि पिया जी भाउ जो नॉमिनेट अथव एफआईआर में अकेल नाला खुलिया अथव अञा केस तव्हांजो पेंडिंग आहे इन्वेस्टिगेशन में हले थो। जी भाउ अञा मोहलतनि में थो हले थो अलाए छो ख़बर नाहे। ओ वॾा जवाबदार ॿुधो न भाउ हा वॾा ॻाल्हाए थो हा पाण में अहिड़ी ॻाल्हियूं न कयो जो पाण में वेही शिदत अख़्तियार कयो। तव्हां ॻाल्हायो जवाबदार त खणी मां जवाबदार त खणी असां तोखे अर्ज़ बि कंदासीं ॿाहिरि आयो पाण में तव्हांखे ठाहींदासीं मसइलो हल कंदासीं। अच्छा एसपी साहब असां ॻाल्हायूं एसपी साहब असां मां बि अर्ज़ कयोमांसि मां भेण आहिनि पाण में ॿाहिरि पुराणे तोखे चयां पोइ ठीकु आहे जंहिंखे पुछे न ॻाल्हि ॿोली कराए पाण में मसइलो हल कराए। अच्छा पोइ जवाबदार खे तूं छॾे छॾ ठीकु आहे साईं अचे पहिरें थो वेंदो कॾहिं बि कोन जी ठीकु आहे जी पोइ सुभाणे अचो त तव्हां मसइलो सर हाणे हिकिड़ो अर्ज़ु हाणे इन ते साल अॻु में केस मुंहिंजो फुर जो थियल आहे इन सां गॾु ॿियो बि नॉमिनेट ऐं ॿिन्ही इन्हनि जा नाला आहिनि एफआईआर में ऐं उन में हिकु नामालूम आहे ऐं हिननि जो केस बि चालान थियल आहे ऐं पको चालान थियल आहे ईअं न आहे अदा इहो कचो आहे इन में मोहलत लिखियलु आहे तव्हां डेट पढ़ो उहो कचो आहे पको फाइनल उहो एफआईआर फाइनल थियल आहे ॾिसो न साल थी वियो आहे एफआईआर खे उन में मोहलत मेहराब साहब न थींदो आहे तव्हां मेहराब साहब ॻाल्हि ॿुधो उन लाइ जज बि मूंखे 2 चकर घुरायो हुयो त बाबा तव्हांजा जवाबदार हिन महिल ताईं गिरफ़्तार छो न थिया आहिनि मूंखे मौलादा जो एसएचओ अॻे पीरियड में चयो त बाबा तूं जवाबदार छो गिरफ़्तार नथो करें जज लेटर कढियो आहे मां पाण वियो में अदालत उनखे मां चयुमि साईं सुभाणे मां ज़रूरु ईंदुमि पर हिकु फुर जो जवाबदार तव्हां पैसा वठी उनखे छॾियो ॾियो इहो मुनासिब न आहे मेहराब साहब तव्हां हाणे इहो इल्ज़ाम तराशी न आहे त मां जवाबदार पाण ॿधायो तव्हां उनखे छॾे ॾिनो आहे